नाज़रीन खबर ने अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। ज़िला रिपोर्टर रियाम शोर मोहम्मद सफ़र सेवाणी जी मकरानी मोहल्ला में ख़मीसो मिलाद अतफ़ा जामे मस्जिद सुल्ताना मदीना में जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में एक अज़ीम आलीशान जलसो मुनक़द कियो वियो, जॾहिं त जलसे जी अॻवानी मस्जिद जे पेश इमाम मौलवी फैज़ल अतारी ऐं साईं सनाउल्लाह अतारी जिन कई, जॾहिं त मौलाना साहब अतारी फ़कीर सजाद अशरफी जिन पिण हिन जलसे में मौजूद हुआ। जश्न मीलाद जे मौक़े ते आयल नात ख़्वाननि जलसे के चार चंड लगाए छॾिया, जॾहिं त नात ख़्वाननि में इल्ताफ़ हुसैन कलंदरी ऐं ॿियनि नात ख़्वाननि नातूं चई अवाम जेके झूमाए छॾियो। हिन जलसे के साईं मौलवी बशीर अहमद मल्ला ख़ुसूसी ख़िताब कयो ऐं ख़िताब कंदे चयो त असां मुसलमाननि खे अल्लाह पाक हिकु अहिड़ो नबी करीम ॾिनो आहे जंहिं अची अरब मुल्क मां जहालत ख़तमु कराई, जॾहिं त हुज़ूर करीम जिन अल्लाह जे ॾसियल रस्ते ते हलो, जॾहिं त असां मुसलमाननि खे कसरत हुज़ूर ते दुरूद ऐं सलाम पढ़ूं ऐं असां मुसलमाननि खे 5 वक़्त बाजमात नमाज़ पढ़णु घुरिजे, हुज़ूर जिन जी सीरत बाबति ॼाण वठणु घुरिजे। इन जलसे में सेवण जे शहर ऐं उन आसपास जे अवाम वॾे तादाद में शिरकत कई, जॾहिं त हिन ख़िताब खां पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलाम पढ़ियो वियो ऐं दुआ घुरी वई, जेका मौलवी बशीर मल्ला जिन घुरी। सलाम ऐं दुआ बाद हिन जलसे में आयल महिमाननि खे लंगर करायो वियो। बुखार माण्हू ईंदा सुनो यूसुफ जी चेहरो ॾेखारींदो सॼो ॾींहुं बुख लॻे ई कोन। यूसुफ शान आहे पर मुस्तफा जो चेहरो जेको ॾिसे थो न हमारे चेहरे की बाहर आका का कदमों में ए जहन्नम तुम भी सुन ले वो कैसे जले जो कि गुलामी में। सुभान अल्लाह। मदीना वाले करीम आका सल्लल्लाहु इमामुल अंबिया है, तमाम कायनात जो सरदार है। बीबी हलीमा सादिया रज़ियल्लाहु तआला ने फरमाइंदा फरमाती तमाम मदीने वाले करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बचपन में पांचे कोठ जे मक्के पाक जे उन कस्बे मां सैयद कबीरो जो कोटा हले